अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उमेद कयां थो ठीक ठाक हूंदो। दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सिंधी ड्रामो पाप नगर जे बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों KTN ते हिकु धमाकेदार ऐं तमामु बहितरीनु ड्रामो अची रहियो आहे, जंहिंजो नालो आहे पाप नगर। जी हा दोस्तों, तमामु वॾो हिकु ड्रामो ही रिकॉर्डिंग कयो पियो वञे ऐं हिन डायरेक्टर जी महिनत आहे हिन ड्रामे ते। ही शूट जा फ़ोटू तव्हां ॾिसी रहिया आहियो। तमामु जल्द जेको आहे त KTN ते तव्हां ॾिसी सघो था पाप नगर। जी हा दोस्तों, मुमताज़ कास्कली हिन जो डायरेक्टर आहे। मुमताज़ कास्कली हिन ड्रामे ते वॾी महिनत करे रहियो आहे। हिन में वॾी कास्ट खई वई आहे, जीअं सिंध जा बहितरीनु भला अदाकार निसार शाह, मजू सतालाल, अब्बास गुल ओडाणो, इन खां अलावा ज़ुल्फ़िकार बुर्दी, काफ़ी नंढा वॾा मशहूरु अदाकार हिन ड्रामे में कमु कनि पिया। जीअं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वॾी कास्ट सां ही धमाकेदार जेको KTN ते ड्रामो हली रहियो आहे ऐं मुक़ाबले में ॿिया ड्रामा बि ईंदा, पर हीउ जेको आहे उन्हनि खां बहितरीनु ड्रामो रिकॉर्डिंग कयो पियो वञे। तमामु जल्द जेको आहे तव्हां KTN ते ॾिसी सघो था। हिन ड्रामे जो काफ़ी माण्हुनि खे इंतज़ारु आहे त कॾहिं हीउ ड्रामो हलंदो, पर तमामु जल्द दोस्तों तव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। तमामु जल्द हीउ ड्रामो KTN ते हलणु शुरू थींदो। दोस्तों अॼु जो जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक करणु विसारींदा। सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं। थैंक यू।